तो न थिए न। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। ही असांजी जेका आहे पंहिंजो जामे मस्जिद आहे, जामे मस्जिद माना मुहम्मद। ही हिन जो रोड वारो पासो आहे जेको ॿाहिरि तव्हां ॾिसो था। हीअ दीवार जेका आहे, अचो पोइ अॻिते, हीअ दीवार निकिरंदी, उहो साम्हूं वारी जेका भित आहे बिल्कुलु उन सां गॾु हीअ दीवार ईअं हली वेंदी। साम्हूं जेको आहे सो पंहिंजो घिटी आहे। हीअ सॼी माना मस्जिद आहे, पर मस्जिद आहे ज़ेर तामीर। ही वज़ू जी जाइ आहे, विच में हिन ते गेट लॻंदो। ही मैदान बि माना खुलियल हूंदो। हिन पासे खां वरी वॉशरूम वग़ैरह जेके आहिनि उहे पंहिंजो ठहंदा। मथे हलूं डायरेक्टली, हीअं हलूं न हेॾो तो अचो। ही सॼो जेको प्लाट आहे पंहिंजो मस्जिद जो आहे, ऐं मस्जिद ज़ेर तामीर आहे। हीअ हिन जी गली आहे भाऊ, इहा गली ॾेखारियो चङी तरह। हीअ मस्जिद जी बिल्कुलु एंड ताईं, हीअ को बिल्डिंग मदरसे जी आहे, मस्जिद जी आहे। हीअ एंड ताईं माना मस्जिद ऐं मदरसे जी बिल्डिंग। हीअ तामीर जेका तव्हां ॾिसो था, इहा सॼी मस्जिद जी तामीर आहे। ही साम्हूं हेॾो भाऊ, ही साम्हूं जेको आहे पंहिंजो महराब आहे मस्जिद जो। अचो तव्हां रखी छॾो। ही मस्जिद जो महराब आहे। मस्जिद जो कमु लैंटर ताईं, लैंटर लॻंदो। लैंटर खां बाद में मस्जिद खे छत पवंदी इंशाअल्लाह। एराज़ी तमामु वॾी आहे, 7200 फुट जे अंदरि मस्जिद जी जेका आहे पंहिंजो तामीरात आहे। 7200 फुट। ॿाहिरियों जिथे वारी वग़ैरह पयल आहे, थोरो कैमरा ज़ूम करे ॾेखारिजो। हे साम्हूं वारी न आहे, हीअ जेका वारी आहे इहो सॼो सहन आहे मस्जिद जो। या अॻिते हली पोइ ॾेखारिजो। अचो। कमु अल्हम्दुलिल्लाह जेको बि करायो आहे हिन टाइम ताईं, जेका अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाई आहे, जेका वुसअत पंहिंजी आहे उनजे माता थियो आहे। बाक़ी रब्बुल आलमीन जी महिरबानी सां अॼु ॾींहं ताईं न कंहिं वटि विया आहियूं, न कंहिंखे चयो आहे। हिते जेको आयो आहे, जंहिं पंहिंजे कोशिशि सां जेको ताउन कयो आहे, या जंहिं बि पंहिंजो ख़ैरु ॾिनो अलाह से क़बूल करे, अल्हम्दुलिल्लाह। तहदीस नेमत ख़ातिर बयानु कयूं था। तक़रीबन 90 खां 95% हिन में असांजो पंहिंजो हिसो आहे। जेतिरी वुसअत अल्लाह ताला ॾिए थो। ऐं मदरसो बि आहे। हीअ बि जेको तव्हां ॾिसो था यको प्लाट जेको हीअं पियो आहे, हिन में सॼे में भराव पवंदो। ऐं हीअ बि जेको आहे सो माना मस्जिद जो ई प्लाट आहे। हितां मस्जिद जो हिकिड़ो मीनार आहे जेको माना मथे वेंदो, उहो ॾेखारियो ॿाहिरि सही नमूने सां। अचो। ही ॾाकिण आहे, मस्जिद जो कमिरो आहे हेठां। ही कमिरो ॾाकिण जे हेठां मस्जिद जो कमिरो आहे जेको ठहंदो। तक़रीबन 2012 खां वठी करे हिन इदारे जो वजूद रखियलु आहे। हाणे 2023 आहे। ऐं सभिनी दोस्तनि खां दुआउनि जो गुज़ारिश बि आहे, सदक़े जारिया बि आहे। जंहिंखां जेतिरो थी सघे कंहिं दीनी मुआमलात ऐं मसाइल जे अंदरि जेतिरो ताउन कंदो, अल्लाह साईं जो हुकुम आहे, वताअवनु अलल बिर्रि वत्तक़वा वला ताअवनु अलल इस्मि वल उद्वान। नेकी जे कम में हिक ॿिए सां ताउन कयो, बुराई जे कम में हिक ॿिए सां ताउन न कयो। मुंहिंजो पंहिंजो नालो अब्दुल हमीद आहे। मुंहिंजे मदरसे जो नालो जामिया अरबिया दारुल उलूम शहादात कोट, ज़िला कंबर शहादात कोट, तालुको शहादात कोट। ऐं हीअ मुंहिंजी मस्जिद आहे, ऐं हू मुंहिंजो इदारो आहे, पंहिंजो मदरसो आहे। मस्जिद जो नालो आहे जामे मस्जिद मुहम्मद। अल्लाह कंदो आहे अल्लाह ताला सभिनी जे लाइ ख़ैर आफ़ियत जो मामिलो फ़रमाए। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ठीकु आहे भाऊ, जज़ाकुमुल्लाह।